तू केरु आहीं ऐं हिते छो आयो आहीं? ही घर मुंहिंजी मासात मोमल जो आहे। मां हिते छो नथो अची सघां? ही घर मोमल सां गॾु मुंहिंजो बि आहे ऐं गैर माण्हुनि खे मां हिते पसंदि नथी कयां। मां पंहिंजे मासात जे घर आयो आहियां, तुंहिंजे घर न। ही घर मुंहिंजो आहे ऐं तूं मुंहिंजे घर में ईअं पियो हली जे हिन पूरे घर जो मालिक तूं आहीं। तूं वरी कहिड़ी हिन घर जी मालिक आहीं? ऐं चवाई थी मूंसां घणी बक बक न कर। हल हितां, वॾो आयो आहीं मासात जो मालिक। तूं मूंखे तां नथी कढी सघीं। अच्छा, मूंखे धमकी थो ॾेई? पहिरां पंहिंजे पाण खे त ॾिस, ज़बरदस्ती घर में तो घिरंदो वञे। तूं मुंहिंजी बेइज्जती करे रही आहीं। न न, मां त तोखे गुलनि जा हार पाराए रही आहियां। अच्छा, मासात मोमल अचे पोइ मां तोखे ॾिसां थो। अरे हल हल हितां, नाहे परवाह मूंखे तुंहिंजी मोमल जी, हलण जी कर। तुंहिंजी इहा मनमानी तोखे ॾुखी ज़रूर पवंदी। अरे हा हा, तो जहिड़ा अलाए केतिरा मां पंहिंजे हथ ते हलाए छॾिया। तूं वरी कहिड़े बाग़ जी मूड़ी आहीं? चङो, आऊं ॾिसां थो पोइ तोखे। ठीकु आहे, ॾिसजां। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।